अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊंगा यहाँ पिरिया गुल सबका पिरीक नजर हेडलाइंस थे। बांग्लादेश की अदालत शेख हसीना वाजिद की मौत की सजा बुधाए छड़ी। अगूणी वज़ीर आज़म इंसानियत खिलाफ ॾोहनि जी ज़िम्मेवार करार। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त शेख हसीना वाजिद मुज़ाहिरा कंदड़ शागिर्दनि जे क़त्ल जा हुकुम ॾिना। इन एहतिजाज कंदड़ शागिर्दनि जा मुतालबा ॿुधण बदिरां मुल्क में फसादनि खे हवा ॾिनी। अदालती फ़ैसिले बाद बांग्लादेश में हालतूं ख़राब थियण जो ख़तरो, सिक्योरिटी सख़्त। वज़ीर आज़म हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुची वियो। वॾे वज़ीर बरादरी शाह चीफ सेक्रेटरी सिंध आई सिंध पारां अचियां। शहबाज शरीफ कैंट स्टेशन जी अपग्रेडेशन ऐं शालीमार एक्सप्रेस जो इफ्तिताह कंदो। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म खिलाफ़ बेइतमादी रिथ ते वोटिंग अॼु थींदी। पीपुल्स पार्टी पारां फैसल राठौड़ खे वज़ीर आज़म बणाइण लाइ 50 खां वधीक वोटनि जी हिमायत हासिल थियण जी दावा। बेइतमादी रिथ कामयाब थियण ते फैसल राठौड़ आज़ाद कश्मीर जो 16हों वज़ीर आज़म थींदो। वफ़ाक़ी आईनी अदालत जे वधीक ॿिनि जजनि हलफ़ खणी वरितो। चीफ जस्टिस अमीनुद्दीन, जस्टिस रोज़ी खान ऐं जस्टिस अरशद शाह खे हलफ़ खणायो। चीफ जस्टिस अमीनुद्दीन समेत वफ़ाक़ी आईनी अदालत जा 7 जज हलफ़ खणी चुका। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी फ़िज़ा सिहत लाइ हानिकार करार। लाहौर अॼु बि दुनिया जो सभ खां वधीक गरदान वारो शहर। 484 पार्टिकुलेट मीटर्स रिकॉर्ड। गुजरावाला, फैसलाबाद, मुल्तान ऐं ॿियनि शहरनि में बि फ़िज़ाई गदलाण सबबि शहरियुनि लाइ साह खणणु मुश्किल बणिजी वियो। पंजाब हुकूमत कलम 144 में हफ़्ते जी वाध करे छॾी। एहतिजाजनि, जलसनि, जुलूसनि, रैलियुनि, धरणनि ऐं इज्तिमाउनि जहिड़ियुनि सरगर्मियुनि ते पाबंदी हूंदी। हुकूमती तर्जुमान चवणु आहे त फ़ैसिलो अमन अमान क़ाइम रखणु, इंसानी जानियुनि ऐं मिल्कियतनि जे तहफ़ुज़ लाइ कयो वियो आहे। जुलूस ऐं धरणो दहशतगर्दनि लाइ आसान हदफ़ थी सघे थो। 27वीं आईनी तरमीम खिलाफ़ सिंध में अॼु बि अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट। सिंध बार काउंसिल ऐं सिंध लायर सेक्शन कमेटी जे सॾ ते हड़ताल। कराची, मिरपुरखास, दादू, नवाबशाह ऐं ॿियनि शहरनि में वकीलनि जो एहतिजाज। हैदराबाद में वकील रोडनि ते निकिरी आया। वकला चौक ते धरणो, नारेबाज़ी, स्टार चांग ॿिनि अॻवाननि चयो आहे त 6वीं आईनी तरमीम में अदालतनि जा अख़्तियार घटाया विया। 27वीं तरमीम में वेतर अदालतनि खे हुकूमत जे मातहत कयो वियो आहे। सिंध विरहाइण जी साज़िश कई वई त भरपूर मज़ामत कंदासीं।